नाज़रीन वाक़े बुधाइंदा आलू तो खानपुर महर में मच वाक़े खिलाफ शिया उलमा काउंसिल ताल के खानगढ़ तरफा रैली कढ़ी एहतजाजी मुज़ाहिरो कर वियो आहे। रिपोर्ट कर रहा है खानपुर महर में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर काजी खादिम। जी बिल्कुल, अज खानपुर महर में शिया उलमा काउंसिल खानगढ़ ताल के पारा अज एहतजाजी रैली कढ़ी वही है। शिया उलमा काउंसिल खानगढ़ ताल के पारा जी रैली कढ़ी वही है, वो जो मच में वाक़ियो पेश आयो उन बाबत ही हज़ारा बिरादरी साहिबान यकते थियणा है रैली कढ़ी है। अचो तो इन एहतजाजी रैली में शरीक अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उनजा कहिड़ा मुतालबा है। ये मुतालबो है तो हज़ारा का इंसाफ करेंगे। पाकिस्तानी वज़ीर आज़म के गैरत हुनर के भी वही बिलावल भैया मरीम नवाज़ भैया उनके अलावा यूआई जा भी मेंबर आहिनि वाहिद शख्स जो लाश हुते पिया आहिनि। मेहरबानी करे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान जी जेके इदारा आहिनि मेहरबानी करे उन्हनि कातिलनि खे सरेआम जेको आहे निकाब करणु। सानियो जो हज़ारा कौम साजिश न आहे। ये हज़ारा कौम हर 6 महीने लाश पंहिंजा खणे थी। गवर्नमेंट असांजी सुम्ही पई आहे, उते सूबे जी गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे। पाकिस्तान जी या पूरे सिंध में भी जो एहतजाज जारी आहिनि। ही इमरान हमेशा जो है राग आलापींदो रहंदो आहे मदीने की रियासत मदीने की रियासत। ही कहिड़ी मदीने की रियासत है? 6 ॾींहं आहे लाश दर बदर थिया पिया आहिनि, उते तोखे वञण जी फुर्सत न आहे ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे इस्लामी लीडर सॾाईंदो पियो त हिकदमि उते पहुची करे उन्हनि हज़ारा बिरादरी सभिनी माण्हुनि सां मुकमिल इंसाफ़ कयो वञे। जी बिल्कुल, तव्हां इन एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक अॻवान जो गाड़ी हुननि जो चवणो त जेको मच वाक़िया मुतालबो थियो आहे त फौरी तौर ते हज़ारा बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। सूरत में इहा असांजो एहतजाज रोज़ाने जी बुनियाद ते जारी रहंदो।